घोटकी डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुररानी DHO डॉक्टर राव आफ्ताब के साण करे सिविल अस्पताल घोटकी जो दौरो कयो, जिते हुन API सेंटर एमरजेंसी वार्ड समेत मुख़्तलिफ़ शोबन जो तफ़सीली मुआइनो कयो ऐं मरीज़न के फराहम कयल तबी सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान डिप्टी कमिश्नर एमरजेंसी में दवाउनि जी दस्तियाबी, डॉक्टरनि जे पैरामेडिकल अमले जे हाज़िरी ऐं सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि जो बग़ौर जाइज़ो वरितो। हुन मरीज़नि ऐं उन जे वारिसनि सां पिणु ॻाल्हि ॿोल्हि कई ऐं फराहम कयल सहूलतुनि बाबति आगाही वरिती। API सेंटर जे दौरे दौरान हिन ॿारनि खे हिफ़ाज़ती टुकनि जी फराहमी जे अमल जो जाइज़ो वरितो ऐं हिदायत कई त वैक्सीन जी कोल्ड चेन हर सूरत बरक़रार रखी वञे त जीअं वैक्सीन मुयसर रहे। हुन लाॻापियल अमले खे तंबीह कई त ॿारनि जे बर वक़्ति वैक्सीनेशन खे यकीनी बणायो वञे ऐं हिन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। डिप्टी कमिश्नर अस्पताल इंतज़ामिया खे हिदायत कई त मरीज़नि खे बहितरीन तिबी सहूलतूं फराहम कयूं वञनि, दवाउनि जी मुसलसल दस्तियाबी खे यकीनी बणायो वञे ऐं सफ़ाई जे निज़ाम खे वधीक बहितर बणायो वञे, जिते गर्मी खे नज़र में रखंदे पीअण जे पाणी जो मुयसर बंदोबस्त पिणु कयो वञे। हुन चयो त अवाम खे मयारी सिहत जूं सहूलतूं फराहम करणु हुकूमत सिंध जी अवलिन तरजीह आहे। इन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।